हाँ तारियों आशिक जबरदस्त 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 आशिकी मेहनत खुदको तमाम बता दियो ऐ जोर में जबरदस्त हाँ ट्रेनिंग जबरदस्त है ना भाई इसरार शाबाश हल्ले हल्ले इसरार हल्ले तारियों इमदाद इमदाद शाबाश शाबाश चेक करो हेलो बुक आज का टक्कर का आज का हलाश के बस पटिए 6 लाखों सरदार से दुबई में बराबर सही टाइम क्या दिया टाइम कौन विनर विनर जोशेब सेकंड आशिक बस मुकाबला खत्म तारियों अकरम आई जो ससाया बस होता ये करने लो पागल सब पंज पंज जाते में हो प्रोग्राम हले पे होने हारी आऊ तकरीर लाए गुजार के घुरान ताया तो अमान गुलजार एहतराम जनाब उस्ताद साहब आयल मेहमान ऐं प्यारा शागिर्द ऐं साहिरो ऐं भेनरूं अस्सलाम वालेकुम असां 5-6 साल हिते गुज़ारिया 1 साल पटी पढ़ीसीं पारियो ऐं ॿियो दर्जो साईं सिकंदर वटि पढ़ियासीं ॿियो चोथों ऐं पंजूं साईं अफसर में वटि पढ़ियासीं वक़्तु गुज़री वियो ख़बर ई न पई उस्तादनि दिलि लॻाए पढ़ायो कोशिशि कंदासीं त संतनि ॾिनल तरबियत यादि करे महिनत कंदा रहंदासीं अॻिते पढ़ी कंहिं मंज़िल ताईं वेंदासीं ॿियनि जी ॿारनि में मदद कंदासीं असांजे लाइ दुआ कजो का ग़लती थी वई हुजे त माफ़ कजो उहा चई मां पंहिंजी जान वठंदुसि महिरबानी हाणे आऊं बे तकरीर लाए इम्तियाज़ के गुज़ारिश कंदुसि त हू अची तक़रीर पेश करे